दोस्तनि ऐं मिटनि माइटनि सां बहितर इख़लाक़ ऐं सुठे अंदाज़ में ॻाल्हि ॿोल ज़रूरी हूंदी आहे, पर इहा ख़बर नाहे हूंदी त कहिड़ो शख़्स दोस्त बणजण लाइ ठीकु आहे या वरी अहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि जिन सां दोस्ती करण सां नाकारी असर पवंदा। अहिड़नि ई माण्हुनि खां परे रहण में भलाई हूंदी आहे। नफ़्सियात जे माहिरनि अहिड़नि माण्हुनि जी 9 ख़ासियतुनि जी निशानदेही कई आहे जेके ज़हन में रहंदियूं त सवलाई थींदी। जेतोणीकि सभिनी जी ज़िंदगी में ॾुखियायूं ईंदियूं आहिनि, पर उन ते नाकारी रवैयो इख़्तियार करणु अलॻि ॻाल्हि आहे। लगातार नाकारी रवैये जो इज़हार कंहिं बि शख़्स जी ज़हनी तवानाई खे तबाह करे सघे थो। अहिड़नि माण्हुनि सां दोस्ती अजायो पंहिंजे कुल्हनि ते बार रखण बराबरि हूंदी आहे। अव्हां इहो ॾिठो हूंदो त कुझु माण्हू हरू-भरू ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि ऐं इहा इन ॻाल्हि जी निशानदेही आहे त हिननि में एतमाद जी खोट आहे। हिननि जूं ॻाल्हियूं ज़हरीलो माहौल पैदा कंदियूं आहिनि। अहिड़नि माण्हुनि सां दोस्तीअ जा नतीजा सुठा नाहिनि निकिरी सघंदा। दोस्ती हुजण जो मतिलबु आहे त दोस्ती ॿिन्ही तरफ़नि खां हुजे, गॾियल एहतराम हुजे ऐं हिक ॿिए जी ॻाल्हियुनि खे ॿुधो वञे। पर कॾहिं कॾहिं रुॻो हिकु दोस्त अहिड़ो हूंदो आहे जेको हर ॻाल्हि खे पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजे मसइलनि ऐं पंहिंजी कामयाबी ॾांहुं खणी वञण जी कोशिश में रहंदो आहे। अहिड़े क़िस्म जे माण्हुनि सां दोस्ती न रखणु घुरिजे। दोस्त सदाईं दोस्त रहंदा आहिनि, खणी वक़्तु ॾुखियो हुजे या सुखियो। जॾहिं हालतूं ॾुखियूं थी वेंदियूं आहिनि त दोस्त अव्हां सां गॾु हूंदा आहिनि। जॾहिं अव्हां सुखिया हूंदा आहियो त अव्हां सां गॾु जशन बि मल्हाईंदा आहिनि। पर के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके अव्हां जे सुखियनि ॾींहंनि में नज़र ईंदा आहिनि ऐं ॾुखिये वक़्त में गुम थी वेंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि सां परे जी दुआ सलामी बहितर आहे। माण्हू हिक ॿिए ते तनक़ीद इन लाइ कंदो आहे त उन ॻाल्हि में बहितरी आणे सघिजे, पर कुझु माण्हुनि जी तनक़ीद मां अहिड़ो तासुर नाहे मिलंदो। उहे तामीरी न पर नाकारी तनक़ीद कंदा आहिनि। इहा हिक क़िस्म जी जज़्बाती गुंडागर्दी आहे। रुॻो तनक़ीद थियण सां ख़ुदि-एतमादी घटिजी वेंदी आहे ऐं परेशानी वधी वेंदी आहे। जेकॾहिं अव्हां जी ज़िंदगी में अहिड़ा माण्हू आहिनि त उन्हनि खे पंहिंजी नज़र में करे वठो ऐं पासे ते रहो। दोस्तीअ में एतमाद बुनियादी उनसर आहे, पर माण्हू वाइदा टोड़ींदा रहंदा आहिनि जंहिंसां दोस्तीअ जो बुनियादु धुॾी वेंदो आहे। ओचितो पंहिंजा मनसूबा तब्दील करे छॾींदा आहिनि जंहिंसां एतमाद खे छीहो रसंदो आहे। इहे माण्हू बि दोस्तीअ जे लाइक़ु नाहिनि हूंदा। कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके ॿियनि खे सहारो ॾियण जे बदिरां उन खे हक़ीर सम्झंदा आहिनि। अहिड़ा माण्हू इहो सोचींदा आहिनि त संदन दोस्त हरू-भरू हसास थी रहियो आहे। इन सां अव्हां जी ख़ुदि-एतमादी घटिजी वेंदी आहे। इन जे करे अहिड़ा माण्हू अव्हां लाइ ठीकु न आहिनि। दोस्तीअ में ॾेती-लेती ॿई शयूं थींदियूं आहिनि। को दोस्त हर वक़्तु शयूं ॾींदो रहंदो त हू चाहींदो त वक़्तु अचण ते संदसि दोस्त बि हुन जे कमु अचे, पर जॾहिं बि अहिड़े दोस्त सां राबितो कयो वेंदो हू मौजूदु नाहे हूंदो। मज़बूत दोस्ती लाइ ज़रूरी आहे त ॿिन्ही पासनि खां हिक ॿिए लाइ मौजूदु रहिजे। हिक पासे जी दोस्तीअ ते मायूसी जनम वठंदी आहे। सभिनी खां नुक़सानकार ज़हरीलो दोस्त हूंदो आहे। ही उहो दोस्त हूंदो आहे जेको पंहिंजे दोस्त खे लफ़्ज़नि ज़रिए तकलीफ़ ॾींदो रहंदो आहे। ज़हरीलो दोस्त पंहिंजे दोस्त जी दिमाग़ी हालत ख़राबु कंदो आहे। अव्हां खे ॾिसणो पवंदो त कहिड़ो दोस्त आहे जंहिंसां रहंदे अव्हां में अहसास कमतरी, ख़ुशीअ जी खोट, परेशानीअ में वाधारो थिए थो। अहिड़ी दोस्तीअ खे फ़ौरी ख़तमु करण में अव्हां जी भलाई आहे।